ब्रेकिंग न्यूज़ आहे ते असां शेयर करे रहिया आहियूं। पाकिस्तान बार काउंसिल पारां सुभाणे मुल्कगीर एहतिजाज जो ऐलान कयो वियो आहे। लाहौर में वकीलनि जे एहतिजाज ते पुलिस कड़की पई। पुलिस जे वकीलनि ते लठबाज़ी गोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कयो वियो। 8 वकील गिरफ़्तार कया विया, 2 अहलकार ज़ख़्मी थिया। रोड बंदि कयो वियो, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। वकीलनि एसएसपी सां ॻाल्हियूं करण खां इनकार करे छॾियो। असां जूं कंहिंसां बि ॻाल्हियूं न आहिनि थी रहियूं। लाहौर बार जे सदर जो इहो चवणु हुयो। एहतिजाज सिविल अदालतुनि जी मुंतक़िली ऐं वकीलनि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान बार काउंसिल पारां सुभाणे मुल्कगीर एहतिजाज जो ऐलान कयो वियो आहे। लाहौर में वकीलनि जे एहतिजाज ते पुलिस कड़की पई। पुलिस जी वकीलनि ते लठबाज़ी गोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल। 8 वकील गिरफ़्तार करे 2 अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। रोड बंदि कयो वियो, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। वकीलनि एसएसपी सां ॻाल्हियूं करण खां इनकार करे छॾियो। असां जूं कंहिंसां बि ॻाल्हियूं न आहिनि थी रहियूं। लाहौर बार जे सदर जो इहो चवणु हुयो।